मेहर रिपोर्ट मीडिया सूमरो मेहर सिंध में IBA टेस्ट में 33 खां 39 मार्कूं खयल उम्मीदवारनि पारां उस्तादनि जी भर्तियुनि में बिटी पॉलिसी ऐं पंहिंजी नवाज़ी ख़िलाफ़ आसिफ कोसो, सैद अफज़ल शाह, आमिर तीवणो, इमरान चांडियो, इशफाक चांडियो, ज़ुल्फ़िकार चांडियो, अब्दुल हफ़ीज़ भुट्टो, बिलावल ज़ंगीतो, यूनिस लगारी, गुलाब चांडियो, राशिद चांडियो, सिराज सांगी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में घंटाघर चौक खां नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त PP हुकूमत उस्तादनि जी भर्तियुनि में बिटो निज़ाम अपनाईंदे पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे 33 ऐं उन खां घटि मार्कुनि ते पास करे उस्ताद भर्ती कयो आहे। हिननि चयो त असांखे 33 खां 39 मार्कूं हुजण बावजूदि नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जॾहिं त असां मुसलसल 2 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं। हिननि चयो त असां ॿियो दफ़ो मुंतख़िब थींदड़ सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कंदे घुर कई आहे त आइन ऐं कानून मुताबिक़ बराबरी जी बुनियाद ते पूरी सिंध जे उम्मीदवारनि खे 33 खां 39 मार्कुनि ते पास करे सिंध जा बंदि थियल हज़ारे स्कूल खोले ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। ॿी सूरत में मरण घड़ीअ ताईं एहतजाजनि जो सिलसिलो जारी रहंदो।